श्री सतनाम साक्षी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। वंदू श्री गुरुदेव को जो है सिर का ताज, जाकी कृपा दृष्टि से होवन पूर्ण काज। 19 सदी में जॾहिं भारत देश जे मथां अंग्रेजनि जी हुकूमत हुई तॾहिं संसार ॿिनि हिस्सनि में बटिजी रहियो हो। हिकु हिसो जेको सत्य ऐं अहिंसा ते हली करे पंहिंजो जीवन स्वर्ग बणाइण लॻो हो, त ॿियो हिसो जेको ओझाउनि जे ऐं अंधविश्वास में फासी करे जादू टोणनि ते विश्वास करे पंहिंजो जीवन नरक बणाइण लॻो हो। अहिड़े ॾुखे टाइम ते जॾहिं संसार में हाहाकार मची रहियो हो त प्रेमियुनि ऐं भक्तनि जी पुकार ॿुधी करे प्रभु परमात्मा साईं टेऊंराम जे रूप में भक्तनि जो कल्याण करण लाइ सिंधु नदीअ जे किनारे खंडू गांव में जनम वरितो। अचो त तव्हांखे अहिड़े महापुरुष जे जीवन जी अद्भुत लीलाउनि जो दर्शन करायूं। मुझा गुलाम आयो जेको मां चवां वो तव्हांखे करणो आहे। हीउ ॾिसो साधारण कबूतर जो पंख न, रुकाब जो पंख आहे, रुकाब जो पंख। इन पंख सां सॼे संसार में तूफान अची सघे थो, तूफान। तव्हां मुंहिंजा गुलाम आहियो, जेको चवां वो तव्हांखे करणो आहे। हली अचो, मुंहिंजे पुठियां हली अचो। आजो बोला बाबा ही तस्वीर है वाटी दोस्त नहीं। चामुंडा बाबा इन्हें छाप दिया उठा दो जब आजो के यही करे तो जने करे भूतानी प्रेत आत्माओं के सबक सिखारे वामो बाबा इन्हें के चोट था है बाबा बीच कयो इन्हें के छाती के धक्का मारी गई ना सर मैं मटे नहीं मैं ठीक थी खा ठीक थी वे लोग अचानक लोग रेत खा जाने मुझे बाहर के सदी है भाई मुखी प्रेत आत्मा सता रही है मुखी प्रेत आत्मा हां मुखी प्रेत आत्मा न न न बाबा ये मुझे इतने ही बचलो आ बाबा ये मुझे बुझाते सहारो है बाबा। हां बाबा इतना ही मुझे बचलो मुझे अखिन जो तारो है बाबा। बाबा कुछ भी कहो इन्हें के ठीक कहो बाबा माता के पेरी दिखाओ बाबा। बाबा बाबा ये जो ना ठीक ना थी बाबा ये तो चलो ये जना बाबा ये जना ठीक है अब कुछ से आप बनो बाहर में मदीरा जो बंदोबस्त करो हमारे जो अंदर समाज प्रेत आत्मा बाहर में मदीरा जी घोड़े करे रही है बनो जल्दी करो समाज जो तुम्हारे लिखा है सावित्री संत चेलाराम चवणा तो मां खाने मदीरा पीने सा
असांजी बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। छा बाक़ी रहियो मूर्ख? संतनि जी शरण में वेंदे त हू तुंहिंजो दिमाग़ खे खोखलो ऐं बुद्धीअ खे भ्रष्ट करे छॾींदा। असांजी मञ संतनि जूं चयल ॻाल्हियूं भुलिजी वञ, पर हमें तुंहिंजी भलाई आहे। पर बाबा असांजा ही संत कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि। लॻे थो त तोखे पंहिंजे ॿार सां प्यार कोन्हे। न बाबा न, ईअं न चओ, ईअं न चओ। मूंखे डप थो लॻे त उनखे छा थी वियो आहे। पंहिंजे बचड़े लाइ मांस मदिरा घुरे था, खारा छॾो छा थो वञे। असांजा कर्म ख़राब था थियनि, असांजी बुद्धि भ्रष्ट थी थिए। संतनि जो चवणु आहे त मांस मदिरा खाइण सां बुद्धि भ्रष्ट थींदी आहे। बंदि कर, खण पंहिंजे ॿार खे, हलियो वञे तव्हां। बाबा हीअं न करियो, मूंखे लॻे थो संतनि में नंढे को जादू टोड़ो भीड़ो करे छॾियो आहे। बाबा बाबा ॾिसो पंहिंजे बचड़े खे ॾिसो, हीअं तो पीलो थी न वञे। ॾिसो हिनखे प्रेत आत्मा सताए रही है। अरे हिनखे प्रेत आत्मा न, हिन डोंकी बाबा जी जेकी आहे न सा नेत सताए रही आहे। खामोश खामोश, हलियो वञी तव्हां। न बचंदई भाई, तुंहिंजो ही ॿार न बचंदई। प्रेत आत्मा तुंहिंजे ॿार खे तड़पाए करे मारी, तूं कुझु न करे सघंदी। ऐं ही तुंहिंजो मूर्ख ऐं नादान बाप रत जा गोला ॻाड़ींदो। पर अफ़सोस माई, तुंहिंजे हिन ॿार खे बचाइण वारो को कोन हूंदो। बंदि कयो पंहिंजी इहा गंदी ज़बान। तव्हां जहिड़ा इंसान जेके आहिनि भोली भाली संता जो छा भलो कंदा। मांस ऐं मदिरा घुरण वारा इंसान न हैवान थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां सचा इंसान हुजो त मुंहिंजे हिन ॿार खे बदुआ न ॾियो। हा तव्हां इंसान न आहियो, तव्हां हैवान आहियो, हैवान। पापा जी उम्र वधी कोन थींदी आहे, छोकी पंहिंजे पापनि जी सजा मिलंदी ऐं ज़रूरु मिलंदी। तव्हां भोली भाली संत खे सदाइण बंदि कयो। भॻवान खां पंहिंजे शइ जी माफ़ी वठो ऐं संतनि जी शरण में अचो। उहे तव्हांखे ज़रूरु सही राह ॾेखारींदा। चवां थो हलिया वञो तव्हां। ही तव्हांजा संत ऐं भॻवान जा भॻत सभु असांजी जादुई तंत्र जा गुलाम आहिनि। ये दुनिया छोटी भक्ति ऐं सत्संग सां न असांजे चमत्कार सां हलंदी आहे। चमत्कार ॾेखारींदा, ज़रूरु ॾेखारींदा। वक़्तु वॾो बलवान आहे, वक़्त जो इंतज़ार कर, वक़्त जो इंतज़ार कर। मुझे जीवन ही सफल किया। अच्छा साईं, अच्छा साईं, आसन ग्रहण कयो साईं। अच्छा साईं, पियो साईं। कृष्णा, ओ कृष्णा, ॾिसो त असांजे घर असांजे संत आया आहिनि। परमपिता परमेश्वर, मां तव्हांजी दासी तव्हांजे पवित्र चरणनि में इहा विनती थी कयां त हिननि महापुरुषनि जहिड़ी संतान जोगी महात्मा जे रूप में असांजे घर में अवतार वठी अचे।
जेको अधर्मिन खे सही राह ॾेखारे ऐं दीन दुखियनि जी शेवा करे। हे ईश्वर, तुझी भगत तोखां जेकी मुराद घुरी आहे उहा ज़रूर पूरी कजां। तुझे चरणनि में असां संतनि जी इहा वेनती आहे। माता, तुझी मनोकामना ज़रूर पूरी थींदी। हाणे मिली करे मूंसां गॾु सभु राम नाम जी धुनी लॻायो। सतनाम साखी कृष्णा, सच जॾहिं को पंहिंजे घर में पेर घुमाया तॾहिं को ॾींहुं असांजो घर ऐं असांजो जीवन सफल थी वियो। संत जॾहिं खां विया आहिनि हिकु अजीब सी महक मुंहिंजे रग रग में महकी रही आहे ऐं मन ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे। मां ख़ुशी असांजे सॼे वातावरण में थी महसूस कयां। मुंहिंजी रग रग में इहा महक पई महके साईं। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? जो अॼु ध्यानु साईं। परमपिता परमेश्वर खे वेनती कई थी त हिन संतनि खे महापुरुषनि जी औलाद असांजे घर में अवतार वठी अचे, जेको अधर्मिन खे सही राह ॾेखारे ऐं दीन दुखियनि जी शेवा करे। संत मुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झी विया साईं ऐं मूंखे इहा मुंहिंजी मनोकामना पूरी थियण जी आशीर्वाद ॾेई विया साईं। वाह वाह कृष्णा, संतनि जी वाणी त साक्षात ईश्वर जी वाणी थींदी आहे। पोइ भला तूं हाणे छाती करणु चाहीं? तपस्या? मां तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। साईं, हर को नेक कमु तपस्या साईं में पूरो थींदो आहे न। हा हा, 40 ॾींहं जो विर्त रखण जो संकल्प कयो आहे। तव्हां मूंखे आज्ञा ॾियो त मां पंहिंजे विर्त कर्म जो पालन करे सघां। कृष्णा, नेक कमु लाइ भला आज्ञा वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं तुंहिंजे हिन फैसले सां मां ॾाढो ख़ुशि आहियां। ईश्वर तुंहिंजी मनोकामना ज़रूरु पूरी कंदो। हे माता, हे कल्याणी, असीं तव्हांजी तपस्या सां ॾाढो ख़ुशि थी रहिया आहियूं। असां जल्द ई तव्हांजे गर्भ मां अवतार वठंदासीं ऐं समाज में फैलियल कुरीतियुनि खे समाप्त कंदासीं। अधर्म ऐं अंधविश्वास में भटकियल इंसाननि खे सही राह ॾेखारींदासीं। माता, प्रभु, मुंहिंजो जनम सपनो थियो प्रभु। मां ॾाढी ख़ुशि आहियां, मां ॾाढी ख़ुशि आहियां।
वाइश्वर तो सजा भागे तो सजा भागे शुक्र करे सजन तू सदाई शुक्र करे सजन तू सदाई बिना शुक्र मुहम्मद निज दीनवाई रहम करे रहमता घनी रहम करे रहमता घनी जानी पहजे तेरन जी सुन लाए पड़ी जानी पहजे तेरन जी सुन लाए पड़ी गंगा भी गुनाहन के धोयो चले गंगा भी गुनाहन के धोयो चले गंगा भी गुनाहन के धोयो चले हाँ धोयो चले साभी तुझे चरणन मामा हे बनी साभी तुझे चरणन मामा हे बनी रहम गाधनी रहम गाधनी पानी बहते तेरे मलाए पड़ी नवी बहते तेरे मलाए पड़ी नवी बहते तेरे मलाए पड़ी प्यारी साथ संगत चवंदा आहिनि त भॻवान जो भॼन करण इंसान जो परम धर्म आहे पर साईं जिन चवंदा आहिनि त मूंखे हिन संसार की नदीअ खे पार करे हुन परमात्मा खां मिलणु वञिणो आहे पर ही विषय रूपी लहरूं याना काम क्रोध लोभ मोह अहंकार मूंखे हिन संसार रूपी नदीअ खे पार करण में हुन परमात्मा खां मिलण में विघ्न विझी रहियूं आहिनि साईं जिन अॻियां चवंदा आहिनि इंसान खे छा थो ॾेई सघे कुझु बि न इंसान खे ढंग सां दुआऊं नथो ॾेई सघे ऐं अॼु असीं हुन परमेश्वर खे हुन मालिक खे विसारे वेठा आहियूं ऐं अधर्मनि जे बहकावे में अची पंहिंजे पाण खां ई हल करे रहिया आहियूं अरे छा थियो माता छा थियो माता छा थियो ॿार खे माता न हिनजे मथां केरु प्रेतात्मा जो कारण आहे बल्कि हुन तांत्रिक धर्म जे मथां अज्ञान रूपी मुखी प्रेतात्मा जो सायो अथव ॾेखारियो माता तव्हांजो ॿार मूंखे ॾेखारियो अरे माता हिन ॿार खे त कुझु बि कोन थियो आहे माता थधि वधीक आहे जेका छाती में वेही रही अथसि त ईअं कयो हींअर ई तुलसीदास वटि वञो हिनजी रब्त ॾेखारियो तव्हांजो वहम अहिड़ो जो हींअर ई करे हा दवा पचाए ॾिजो हिकु ॾींहं में तव्हांजो ॿार बिल्कुलु ठीकु थी वेंदो बिल्कुलु ठीकु साधु महाराज साईं अचो ये बेकार क्रोध छो था कयो साईं चवंदा आहिनि क्रोध करण सां इंसान जी बुद्धि ख़राब थी वेंदी आहे ऐं साईं त इंसान ई आहियो असीं पंहिंजे तंत्र सां हिन संसार खे हिलाए सघूं था तहलको मचाए सघूं था असांजे तंत्र सां भॻवान इंसान त छा पाण भॻवान ताईं खौफ़ खाईंदो आहे अरे साईं तव्हां इहो कहिड़ी ॻाल्हि करे रहिया भॻवान त पाण हिन सृष्टिअ जो रचयिता आहे हर आख़िर जीवन मृत्यु सभु हुनजे इशारे में थींदी आहे अरे मां हुन परवरदिगार जे अॻियां हुन जादूगर जे अॻियां भला कंहिंजी हलंदी जेको पाण उहो जादूगर आहे एतिरो अपमान आहे तव्हांखे पंहिंजे भॻवान ते मानो महाराज इहो विश्वास तव्हांजो अजायो साबित थींदो न ऐं असीं ॿुधो आहे त तेरा राम जे घर हिकु अवतारी बालक जे जनम थियण जी उहा फैलिजी रही आहे इहा भॻवान अथव महाराज इहा सच्चाई अथव भॻवान पाण माता कृष्णा जे सपने में अची इहा तंज़ील कई आहे तंज़ील सपने जी तंज़ील ते एतिरो विश्वास अरे सपने में तो माण्हू मरी बि वेंदो आहे सुबुह जो वापसि जीरो थी उथी वेंदो आहे त हिन जो माना
सपने में माण्हू मरी भॻवान सां मुलाक़ात करे ऐं वापसि कहिड़ो थो थी वञे। हेरा राम माण्हुनि खे मन गलत कहानी ॿुधाए ॻोठ में थोरी अफ़वाह न फैलाए, छोकी ही कलयुग आहे ऐं हिन कलयुग में भॻवान जो अवतार थिए नामुमकिन आहे। छो वरुण देवता जी अवतार जी संधि न कूड़ी हुई? भगत कवर दे के चमत्कार कया से सब कूड़ा हुया। अगर वो सब कूड़ा है तो वो कृष्णा जी सपनों भी कूड़ो है। हाँ तव्हांजे घर वारनि जो चइण ॻाल्हियूं सभु कूड़ियूं आहिनि, बकवास है, त थोरी अफ़वाह हिन को वजूद कोन्हे जंहिंमें का सच्चाई कोन्हे। हाँ हाँ साईं, तव्हां पंहिंजी सोच से हलो ऐं असां पंहिंजी सोच से। अवतार थिए थो या न इहो हुन मालिक ते छॾे। ठीक आहे जलाराम, तुंहिंजो ही कथन साफ़ थी सघंदो, छोकी तव्हांजे हुन भॻवान पंहिंजूं सॼियूं शक्तियूं असां साधुनि ऐं तांत्रिकनि खे ॾिनियूं आहिनि। हिन संसार में रुॻो असांजो राज हलंदो, असांजो। राम आला लो जंजो, राम आला लो जंजो।